मोबावड़ो वेझो मोटरवे ते ख़ौफ़नाक हादसो ट्रालर ऐं कार विच में टक्कर सबबि 3 ॼणा को 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतला ते मोटरवे पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए रहीम यार ख़ान अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। पीपल्स पार्टी मुल्क में जल्द आम चूंडूं कराइण लाइ तारीख़ ॾियण जो मुतालबो करे छॾियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाहौर में पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त लेवल प्लेइंग फील्ड जी शिकायत कंहिं ॿिए सां न पर हिकु सियासी पार्टी सां आहे। हिकु पार्टी बाबति चयो वेंदो आहे त मुश्किल में हुजण वक़्तु पेर ऐं निकिरण बाद गिची पकड़ींदी आहे। ॻाल्हियुनि लाइ पीपल्स पार्टी जा दरवाज़ा समूरनि गैर अस्करी विंग्स लाइ खुलियल आहिनि। चूंडूं शेड्यूल जारी थियण बाद चूंड हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो। जनरल पाशा ऐं चौधरी इफ्तिखार हुसैन साज़िश करे 2013 में पीपल्स पार्टी खे पंजाब मां कढियो। 2018 जी चूंडुनि में जनरल फैज़ ऐं साकिब निसार जो किरदार बि सभिनी जे साम्हूं आहे। नेब बाबति जेको फ़ैसिलो आयो उन जी उमीद आहे। नेब असां लाइ का नई ॻाल्हि नाहे। एहतिसाब बराबरीअ जी बुनियाद ते थियणु घुरिजे। प्ली बार्गेन जी तरमीम कलदम सियासतदाननि ऐं अवामी उहिदनि ते वेठल समूरनि अमलदारनि जा नेब केसिस बहाल। 50 करोड़ खां घटि वारी करप्शन नेब खां ॿाहिरि करण वारी शिकप रद्द। सुप्रीम कोर्ट नेब तरमीमुनि ख़िलाफ़ पीटीआई सरबराह जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे नेब कानून में कयल 10 तरमीमुनि मां 9 खे कलदम करार ॾेई छॾियो। नेब जा ख़तम कयल ऐं वापसि कयल केसिस ॿीहर एहतिसाब अदालतुनि तां मोकिलण जो हुकुम। अदालत नेब तरमीमुनि ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्तुनि खे ॿुधण जोॻो करार ॾींदे फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। 2-1 जी अक्सीरियत सां ॿुधायल फ़ैसिले में जस्टिस मंसूर अली शाह जो इख़्तिलाफ़ी नोट बि शामिल। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तहत जस्टिस सर्विस ऑफ पाकिस्तान ख़िलाफ़ रेफरेंस फाइल करण जी शिकप बहाल। तरमीमुनि बाद एहतिसाब अदालतुनि पारां ॿुधायल समूरा फ़ैसिला बि कलदम करार ॾिना विया। नेब तरमीमुनि खे कलदम करार ॾियण वारे कानून जो शिकूं बहाल थियण बाद आसिफ ज़रदारी, नवाज़ शरीफ, शहबाज शरीफ समेत अहम अॻवाननि जा केस ॿीहर एहतिसाब अदालतुनि में हलंदा। नवाज़ शरीफ, आसिफ ज़रदारी, यूसुफ रज़ा कीलानी जो तोशाखाना, शाहिद खकान अब्बासी ख़िलाफ़ एलएनटी रेफरेंस, अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ नेब रेफरेंस, सलीम मांडवी वाला ख़िलाफ़ किडनी हेल्थ रेफरेंस, इसाक डार ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा ऐं स्पीकर राजा परवेज़ अशरफ ख़िलाफ़ रेंटल पावर केसिस ॿीहर नेब अदालतुनि में हलंदा। सुप्रीम कोर्ट जे तकरारी बेंच नेब तरमीमुनि बाबति तकरारी फ़ैसिलो ॾिनो। रिटायर्ड थींदड़ चीफ जस्टिस सभ खां वधीक पंहिंजे इदारे खे नुक़सान पहुचायो। अॻूणे घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इतिहादी हुकूमत मुल्क खे ॾेवाले खां बचायो, पाण खे सादिक ऐं अमीन सम्झंदड़ मुल्क खे तबाह कयो। पीडीएम हुकूमत मुल्क खे ॾफेड़ी टोले खां निजात न ॾियारे हा त मुल्क तबाह थी वञे हा। नवाज़ शरीफ मुल्क खे इस्तेकाम ॾियारण लाइ वापसि अची रहियो आहे। निगरान हुकूमत पारां अफ़गाननि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलण जो फ़ैसिलो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त अफ़गान मुहाजिरनि खे वापसि मोकिलण लाइ 3 कैटेगरियूं जोड़ियूं आहिनि। बिना वीज़ा पाकिस्तान पहुतल अफ़गाननि खे वापसि मोकिलियो वेंदो। चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान मां नथो करे सघां। जेकॾहिं चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान कंदुसि त गैर क़ानूनी हूंदो। निगरान हुकूमत जेतिरो बि वक़्तु रहंदी भरपूर कमु कंदी। गैर क़ानूनी शयुनि जो कारोबार कंदड़नि खे नुक़सान खे मुंहुं ॾियणो पवंदो। हुकूमत केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रही आहे। घबराइण बदिरां चैलेंजिस खे हिकु हिकु करे हल करियूं पिया। हुकूमती क़दमनि सबबि केतिरनि ई शोबनि में बहितरी आई।
इक़्तिसादी ॾुखियायूं घटिजी रहियूं आहिनि। नाणे जा ज़ख़ीरा बि बहितर थी रहिया आहिनि। निगरान नाणे वारी वज़ीर शमशाद अख्तर जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हुकूमत ॾुखियाईनि मां निकिरण लाइ क़दम खणी रही आहे। मैक्रो इकोनॉमिक इंडेक्टर्स मुआशी बहाली ज़ाहिर करे रहिया आहिनि। ज़राअत जी तरक़ी सां मुल्की मईशत में बहितरी ईंदी। तवानाई वारे वज़ीर मोहम्मद अली जो चवणु आहे त सर्कुलर डेट वॾो मसइलो आहे। वरहनि खां बिजली चोरी थी पई पर को बि न पियो रोके। चोरी ऐं रहतुनि ख़िलाफ़ क़दमनि जा बहितर नतीजा साम्हूं अचनि पिया। बिजली चोरी सबबि 2500 अरब रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। माफ़ीअ जी ग़लतियुनि सबबि बिजली ऐं गैस ते 1000 अरब रुपयनि जो व्याज अदा कयो पियो वञे।